कल रावंती बेले में जेको इहो असां जेको DSP साहब शहीद थियो आहे, SHOs एहलकार जेके शहीद थिया आहिनि, मां पुछण थो चाहियां मुराद शाह सां, साईं मुराद शाह तव्हां त होम मिनिस्टर आहियो ऐं IG साहब सां, IG साहब तव्हांजी मुराद त पूरी थी वई त IG थी वियो, छा इहे असां जवान असांजे ईअं शहीद धाड़ेलनि में कचे जो राज आहे? तव्हांजो रुगो पके के डाकू क्या कर रहे हैं? पके जा धाड़ेल तव्हां छा था कयो? मां सम्झां थो कचे जे धाड़ेलनि खे पके जे धाड़ेलनि जी सपोर्ट आहे जेके असेंबली में वेठा आहिनि, सिंध सरकार में वेठा आहिनि। जेॾीमहिल ताईं इहे पके जा धाड़ेल जेका सिंध सरकार में वेठा आहिनि, जेके पुलिस जे आला उहिदनि ते वेठा आहिनि, ओॾीमहिल ताईं मामिलो हल न थींदो। असांजा वीचारा मासूम उहे जेको फ्रंट लाइन ते वञनि था, DSP साहब भुट्टो साहब शहीद थी वियो, ॿिया एहलकार, ज़िम्मेवार केरु आहे? ज़िम्मेवार मुराद शाह आहे, ज़िम्मेवार IG सिंध आहे, ज़िम्मेवार उहा पके जा धड़ेल जेका वेठा आहिनि सिंध हुकूमत में उहे आहिनि। मां सम्झां थो त सिंध धाड़ेलनि जे हवाले थी वियो आहे, सिंध क्रिमिनल जे हवाले थी वियो आहे ऐं 6000 पुलिस इस्लामाबाद मोकिले छॾी आहे। को शर्म हुजे, को हया हुजे, को गैरत हुजे त तव्हां कुझु ॿुॾी मरो इन बोड जे पाणी जे अंदरि, त तव्हां मतिलबु सिंध में सभु लावारिस आहिनि, माण्हू गिरफ़्तार अॻवा पिया थियनि, धाड़ेलनि जो राज लॻो पियो आहे। सिंध में PP जो राज आहे, धाड़ेलनि जो राज आहे। हिकिड़ी ॻाल्हि आहे पके जे धाड़नि जो शहरनि में राज आहे, कचे जे हवाले तव्हां सॼी सिंध जी आवाम खे करे छॾियो आहे। मासूम जेके असांजा अहलकार शहीद थिया आहिनि, असां उन्हनि खे सलाम था पेश कयूं, उन्हनि पंहिंजी जान जो नज़रानो ॾिनो आहे, अलाह साईं मग़फ़रत फरमाए। मां उन्हनि जे लाइ फौरी तौर ते करोड़ रुपया इमदाद जो ऐलान कयो वञे ऐं बाक़ी जेके तव्हां इहे बुलेट प्रूफ गाॾियूं पंहिंजे मिनिस्टरनि खे इन्हनि खे ॾिनियूं, ॾियो उन्हनि खे APCs वग़ैरह।